अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांडे जे प्यारे जेको आहे शाइर ऐं काछे जे जेके माना जेको आलिमी शोहरियत याफ़्ता जेको आहे शाइर जेको आहे अली हसन बबर जो जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं हुनजे बारे में कुझु ॻाल्हियूं कंदासीं रिहाण कंदासीं। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जेको हुन पंहिंजी जॾहिं ॻाइण वॼाइण शुरू कयो त माना हुनजा कई शाइर थिया, सम्झो था वॾनि वॾनि शाइरनि उस्ताद जलाल चांडे जी माना जेको आहे शाइरी कई ऐं पोइ उस्ताद जलाल चांडे हुननि जा कलाम ॻाया ऐं तमामु शोहरत हासिलु कई। ऐं उन्हनि मां जेको हिकिड़ो जेको शाइर हो काछे जो जेको उस्ताद जलाल चांडे सां माना सदाईं गॾु हूंदो, माना जीअं पगमट यार हूंदो ऐं पुटनि जीअं हूंदो ऐं हू चवंदो त माना मुंहिंजे अबे जेतिरो जहिड़ो आहे बसि उस्ताद जलाल चांडे माना मुंहिंजे पीउ वांगुरु आहे, माना न दोस्त न भाउ न कुझु पर माना पीउ जेतिरो माना मां अदब कंदो आहियां। अली हसन बबर चए पियो। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जेको आहे अली हसन बबर जी जेको आहे शाइरी जेका आहे तमामु चाह सां ॻाईंदो ऐं तमामु प्यार सां मोहबत सां ॻाईंदो। ऐं उस्ताद जलाल चांडे जिथे बि वेंदो महफ़िल ते, जिथे बि वेंदो दावत ते त माना उते उस्ताद जलाल चांडे खे ख़ासि फरमाइशूं कई वेंदियूं त बाबा अली हसन बबर जो शेर ॿुधा, अली हसन बबर जो जेको कलाम ॿुधा। हाणे उस्ताद जलाल चांडे खे माना ख़ासि फरमाइशूं कई वेंदियूं ऐं कैस्ट कंपनियुनि में वेंदो त माना कैस्ट कंपनियुनि वारा चवंदा त बाबा उस्ताद अली हसन जेको बबर जेको शाइर आहे हुनजो कलाम उस्ताद ॻायो, हुनजी शाइरी तमामु भली आहे ऐं आवाम तमामु घणी पसंदि करे थी ऐं असांखे चङी मोट मिले थी हुनजी। त उस्ताद जलाल चांडे माना हुनखे तमामु ॻाईंदो ऐं तमामु सुठे तरीक़े सां ॻाईंदो ऐं आवाम में तमामु मक़बूलियत माणी। हाणे अली हसन बबर जा माना एॾा कलाम ॻाया उस्ताद जलाल चांडे, माना लॻभॻि 200 खां मथे जेके न उस्ताद जलाल चांडे माना अली हसन बबर जा जेके कलाम ॻाया अञा वधीक हूंदा 200 खां माना कलाम ॻाया ऐं तमामु मक़बूल हुया। ऐं हुननि में तव्हांखे ख़बर हूंदी त गज गज गोड़ काछा बोड़ यार वतन ते वलावे, इहो कलाम तमामु मक़बूलियत माणी। ऐं पोइ वरी ॿियो कलाम जेको उस्ताद जलाल चांडे माना ॻायो जेको ॾींहं जो वहां या ट्रैक्टर टाली राति जो गोबल 16 ताली तोबा वॾी मुंहिंजी हालत आहे, वॾी मूंसां हालत आहे। हाणे इहो कलाम ॻाई त इहो कलाम माना मक़बूलियत जा रिकॉर्ड तोड़िया। इहो कलाम बि माना एतिरो वॾो मक़बूल हो, मूंखे टाइम नथो मिले जानी तोॾे कीअं अचां मां। हाणे इहो कलाम बि उस्ताद जलाल चांडे जो माना जेको अली हसन बबर जी शाइरी ॻाई ऐं तमामु मक़बूलियत माणी ऐं वॾो मक़बूल थियो। त दोस्तों अहिड़ा कलाम माना जेके उहे ॻाया ऐं मक़बूलियत जा रिकॉर्ड तोड़िया। दोस्तों ॿियो कलाम हो त उहे वणी विया त वथाणी विया, जिते प्यार पंहिंजे जा देरा अॼु भूकनि पिया उत गेरा, ॾिठे पुंहिंजो हाँ पियो डरे, हिकिड़ो इहो कलाम हो। ॿियो वरी कलाम हो त माना उहो जेको तमामु घणो मशहूरु थियो त तोखे सारे सारे नेठि वियो गुज़ारे ॾाढी देरि कई तो लाश लटिजी वियो, इहो बि तमामु मक़बूल थियो। दोस्तों हाणे अली हसन बबर जी कहिड़ी ॻाल्हि कजे, उस्ताद जलाल चांडे जो माना जेको आहे अली हसन बबर सां बेपनाह मोहबत पियो करे ऐं हर महफ़िल में हर जाइ ते केस्टनि जी महफ़िल हुजे, केस्टनि जो रिकॉर्ड करिणो हुजे, माना किथे बि हुजे त माना उस्ताद जलाल चांडे जेको आहे अली हसन बबर खां सवाइ न वेंदो। ऐं अली हसन बबर जेको आहे उस्ताद जलाल चांडे जी माना गाॾी बि ड्राइविंग कंदो, माना हलाईंदो पियो गाॾी ऐं हर जॻह ते पाण गॾु हूंदा, हर जॻह ते। ऐं उस्ताद जलाल चांडे जीअं चवंदो त माना उहो कलाम जेको आहे अली हसन बबर जेको उहे माना ठाहींदो, जेका फरमाइश थींदी उस्ताद जलाल चांडे खे त माना पोइ अली हसन खे ॿुधाईंदो त बाबा हाणे हीअ फरमाइश थी आहे, हाणे इहो कलाम ठाहे। त अली हसन बबर जेको आहे हुन ते पोइ शाइरी कंदो, माना पंहिंजे दिलि जा जेके अंदरां जेके उलाप हूंदा आहिनि माना उहे लफ़्ज़नि में खणी ईंदो, शाइरी में खणी ईंदो, पोइ उस्ताद जलाल चांडे खे ॾींदो, पोइ उस्ताद जलाल चांडे वरी आवाम में माना ॻाईंदो, मक़बूलियत माणींदो। ऐं उस्ताद जलाल चांडे माना जेको अली हसन बबर खे जेको आहे शाइरी जी सिलेक्शन में माना जेको आहे हुनखे माना पंहिंजो पीए करे छॾियो, असिस्टेंट करे छॾियो। त जेका बि शाइरी वाइरी जेका उस्ताद जलाल चांडे माना ॻाईंदो त पोइ चवंदो हुओ जेको को बि खणी ईंदो फरमाइश त पोइ उस्ताद जलाल चांडे चवंदो बाबा पंहिंजी शाइरी वञी अली हसन खे ॾेखार, भली हूंदी त पोइ मां ॻाईंदुसि। पोइ अली हसन जेको आहे हुनजी शाइरी ॾिसंदो, पोइ चेक कंदो, पोइ उस्ताद खे ॿुधाईंदो त मां पंहिंजी शाइरी भली आहे ॻाइण जहिड़ी आहे, पोइ उस्ताद ॻाईंदो। त माना जेको गाना सिलेक्ट करण में हर ॻाल्हि में जेको आहे अली हसन ई सिलेक्ट कंदो।
दोस्तों उस्ताद अली हसन जेको आहे उस्ताद जलाल चांडी जी मोहबत तमामु घणी हुई ऐं उस्ताद जलाल चांडी जी मोहबत में माना हुनखे जॾहिं उस्ताद जलाल चांडी माना जेको आहे जुदा थी वियो हुई जान छॾे वियो त पोइ न अली हसन जेको आहे माना जीअं दीवानो मस्तानो थी वेंदो आहे न हुनजे माना जेको विछोड़े में त माना सफ़ा ईअं थी वियो ऐं रोए पियो ऐं पोइ इन ग़म में इन परेशानी में इन तकलीफ़ में जेको आहे हुनखे माना दिलि जी तकलीफ़ बि थी वई ऐं दिलि जो मरीज़ थी वियो। दोस्तो इहा मोहबत हूंदी आहे, इश्क हूंदी आहे, जंहिं इश्क कयो हूंदो हुनखे ख़बर हूंदी। दोस्तो तव्हांखे कहिड़ी ख़बर अली हसन बबर जेको उस्ताद जलाल चांडी जो सचो पको आशिक़ हो ऐं जंहिं इश्क जी इंतिहा ताईं माना उस्ताद जलाल चांडी सां माना गॾु रहियो। अॼु बि अली हसन चए थो त मां जॾहिं ॻोठु जेको माना पंहिंजे जलाल जे उस्ताद जे माना जो ॻोठ जी तरफ़ वञा थो त माना मूंखे उहे शयूं ॾिसण में थियूं अचनि त बाबा मां हिते उस्ताद वेहंदो, हिते कचरियूं कंदो, हिते महफ़िलूं थींदियूं, हाणे मां हुनजो माना कीअं हुनजे अॻियां वञा। त इन जे करे दोस्तो अली हसन बबर जेको आहे वक़्तु पंहिंजे जो माना हिकिड़ो वॾो कलाकार हो, वॾो शाइर हो, जंहिंखे हर फ़नकार ॻायो, उस्ताद सां गॾु माना सभिनी फ़नकारनि ॻायो ऐं अॼु ताईं हुनखे इज़त मिले पई, उस्ताद जलाल चांडी जे करे इज़त मिले पई। दोस्तो सलाम अली हसन बबर खे। दोस्तो मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।